अस्सलाम वालेकुम, मैं सलाहुद्दीन नवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। अॼु असांजे बेसिक मैथमेटिक्स जे क्लासिस मञा हिकु ॿियों क्लास असां स्टार्ट करे रहिया आहियूं। सभ खां पहिरियों मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त अगरि तव्हां ही पहिरियों दफ़ो ॾिसो था त पहिरियों क्लास ज़रूरु हिन जो ॾिसिजो। छाजे करे त यादि रखो त मैथमेटिक्स हिकु साइकिल वांगुरु आहे। पहिरियों चैप्टर ॿिए खे सपोर्ट कंदो आहे, ॿियों टे खे सपोर्ट कंदो आहे। अहिड़े ई तरीक़े सां 4 क्लास जी मैथमेटिक्स 5 क्लास खे सपोर्ट कंदी आहे, 5 क्लास जी मैथमेटिक्स 6 क्लास खे सपोर्ट कंदी आहे। अहिड़े तरीक़े सां हिकु साइकिल ठहंदी वेंदी आहे। अॼु जो क्लास 3 सेक्शन्स में हूंदो। सभ खां पहिरियों जेको सेक्शन हूंदो ग्रेटर देन, लेस देन, इज़ इक्वल टू, जेका सैम्पल आहे उनखे असां डिस्कस कंदासीं। सेकंड जेको असांजो सेक्शन हूंदो उन में असां कंपैरिजन जा रूल्स पढ़ंदासीं। असांखे कहिड़े तरीक़े सां ख़बर पवे त वॾो नंबर कहिड़ो आहे, नंढो नंबर कहिड़ो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ असांजो जेको आख़िरी सेक्शन हूंदो हिन लेक्चर जो उहो हूंदो असेंडिंग ऑर्डर एंड डिसेंडिंग ऑर्डर। असां उहो इस्तेमालु छो कंदा आहियूं, छाजे करे कंदा आहियूं ऐं किथे असांखे उहो कमु ईंदो। सो असां अॼु हिन लेक्चर में इंशाल्लाह उनखे कंप्लीट कंदासीं। सो लेट्स स्टार्ट अवर क्लास। सैम्पल ॾिसंदा हूंदव बोर्ड ते लिखी पई आहे इज़ लेस देन, इज़ ग्रेटर देन, इज़ इक्वल टू। अॼोके क्लास में असां टिनी सैम्पल्स खे सम्झंदासीं। हिन निशानीअ खे असां चवंदा आहियूं इज़ लेस देन, हिन निशानी खे चवंदा आहियूं इज़ ग्रेटर देन, हिन निशानी खे चवंदा आहियूं इज़ इक्वल टू। मां हिते हिन टिनी निशाननि जी लिखी आहे त वाई असां हिनखे इस्तेमालु छो कंदा आहियूं, जेको एग्ज़ाम्पल था वठूं। अगरि तव्हां ॿुधाइणु चाहियो था त 5 6 खां नंढो आहे त तव्हां असां छा लिखंदासीं हिन में त 5 इज़ लेस देन 6। ठीकु आहे। उन खां पोइ अगरि तव्हां ॿुधाइणु चाहियो त 6 5 खां वॾो आहे त असां जुमिलो लिखंदा आहियूं 6 इज़ ग्रेटर देन 5। अच्छा, उन खां पोइ था चऊं त 5 + 2 इज़ इक्वल टू 7। 5 ऐं 2 खे जॾहिं जोड़ कंदासीं त उहे 7 थींदा। हाणे तव्हां ॾिसो था त हीउ हिकु जुमिलो आहे सॼो। हिन निशानीअ छा कयो आहे, इन सॼे जुमिले जी जॻह वरिती आहे अचे। उन खां पोइ चऊं था 6 इज़ ग्रेटर देन 5 त हिन निशानीअ छा कयो आहे, इन सॼे जुमिले जी जॻह विलारी आहे अचे। उन खां पोइ चऊं था 5 + 2 इज़ इक्वल टू 7। तव्हां ॾिसो था त हिन इक्वल जी निशानी हिन सॼे जुमिले जी जॻह वरिती आहे। त असांखे हिन वाई जी ख़बर पई त हे जेके निशानियूं आहिनि असां इन जे करे इस्तेमालु कंदा आहियूं त हिन जुमिलनि लिखण खां बची वञूं ऐं उन जो कॉन्सेप्ट बि ख़राबु न थिए। असां ॾिठोसीं त 5 इज़ लेस देन 6, 6 इज़ ग्रेटर देन 5, 5 + 2 इज़ इक्वल टू 7। इहो हुयो हुनजो नंढो तारीफ़ त असां हिननि खे छो इस्तेमालु कंदा आहियूं। सेकंड नंबर ते हीउ जेको असां अॼु पढ़ंदासीं उनजो इस्तेमालु किथे थींदो। पहिरियों जेको हिनजो यूज़ आहे इहो कंपैरिजन कराईंदा असांखां त कुझु नंबर ॾींदा ऐं उन्हनि ॿिया बि नंबर ॾींदा। असांखे चवंदा त हिननि जो कंपैरिजन कयो त नंढो कहिड़ो आहे, वॾो कहिड़ो आहे। कंपैरिजन करे हीअ निशानियूं इस्तेमालु कयो। उन खां पोइ हीउ जेको आहे सो असांखे इस्तेमालु कराईंदा त हिननि ते ट्रू जो टी जो टिक लॻायो या एफ जो टिक लॻायो। हाणे हिते टेस्ट हुजे या टेक्स्ट हुजे, बुक हुजे या किथे टेस्ट हुजे, हिननि ॿिनि तरीक़नि सां हिननि जो इस्तेमालु असांखां वठी सघनि था। हाणे असां ॾिसंदासीं त जेके ग्रेटर देन आहे, लेस देन आहे, मतिलबु हीअ त असां लिखी वियासीं, मतिलबु असां लिखियो आहे त असांखे सम्झ में अचे थो। पर कॾहिं कॾहिं असांखे जॾहिं हीअ ख़ाली कंहिं नंबर ते मिलंदियूं आहिनि, हाणे निशानियुनि जो हिन जो जेको शेप आहे असांखे सम्झ में ॻाल्हि न ईंदी आहे त किथे कहिड़ी निशानी इस्तेमालु कयूं, किथे कहिड़ी निशानी इस्तेमालु कयूं। त असां हाणे उन तरफ़ हलंदासीं त इन्हनि जो इस्तेमालु ऐं इन जो तरीक़ेकार थोरो ज़हन में रखण लाइ असां इन्हनि शयुनि खे थोरो वधीक स्टडी कंदासीं। इन ॻाल्हि स्टार्ट करण खां पहिरियों मां तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त हर उस्ताद, हर टीचर जेको आहे सो इनखे सम्झाइण जो पंहिंजो तरीक़ो अख़्तियार कंदो आहे, पर इन जो बुनियादी मक़सदु निशानी जो न आहे मटिबो, सम्झाइण जो तरीक़ेकार मटिजी सघे थो। सो असां हाणे इन ॻाल्हि जो इज़हार करण खां बाद में मां तव्हांखे इनखे सम्झण जो, इनखे इस्तेमालु करण जो सिंपल कुझु तरीक़ा आहिनि उहे असां डिस्कस कंदासीं। त कोई नंबर मिले असांखे त असां इनखे उहा उते कहिड़ी निशानी अप्लाई कंदासीं, इन निशानियुनि खे किथे कीअं इस्तेमालु कजे, उनजे लाइ मां जेको पहिरियों तरीक़ो माना कोशिशि कई आहे त थोरो सिंपल करे तव्हांखे सम्झायां, उहो आहे नंबर लाइन वारो। तव्हां ॾिसो था मां हिकु नंबर लाइन पाती आहे, उनखे ॿिनि पासनि हिकु एरो जो निशान ॾिनो आहे। हिते 0 1 2 3 4। हाणे तव्हां हिन निशानीअ खे ॾिसो त हीअ वधण जे तरफ़ थी वञे। ठीकु आहे। त ॾिसूं था त हे जेको आहे अंग वधंदो थो वञे, त यानी हिन पासे जंहिं निशानी जो मुंहुं हूंदो इन जी माना हूंदी इज़ ग्रेटर देन। उन खां पोइ असां ॾिसूं था त हे 4 खां हेॾे पोइते थो अचे, यानी हे लेस जे तरफ़ थो वञे। त जंहिं निशानीअ जो हिन पासे ॾे मुंहुं हूंदो असां उनखे चवंदासीं इज़
लेस देन। असां ॾिठोसीं त जेका खाॿे पासे जंहिं निशानीअ जो तरफ़ वञे थो उहा इज़ लेस देन आहे, ऐं जेका सॼे पासे ॾे वञे थी उनखे असां चऊं था इज़ ग्रेटर देन। उन खां पोइ चऊं था हिकिड़ो ॿियो मतिलबु तरीक़ो आहे इन निशाननि खे उन जॻह ते इस्तेमालु करण जो। अगरि इहे चऊं था 5 इज़ ग्रेटर देन 2, असांखे ख़बर आहे त हिन जेको आहे जेको हिन तरफ़ मुंहुं थो वञे उहा ई निशानी मां हिते इस्तेमालु कई आहे। तव्हां ॾिसो त हे ग्रेटर जे तरफ़ थो वञे, मां हिते जेको आहे ग्रेटर जी जेको आहे निशानी इस्तेमालु कई आहे। हाणे असांखे ॿियो तरीक़ो इहो आहे त जंहिं शइ खे तीर लॻे थो, हिते तव्हां ॾिसो था त हिन 2 खे तीर लॻे थो, 5 हिते वॾो आहे, त जंहिं खे तीर लॻंदो आहे हिकिड़ो मतिलबु या नंढड़ी मिथ था ठाहियूं त जंहिंखे तीर लॻंदो आहे उहो घटि हूंदो आहे, उहो मरंदो आहे। ठीकु आहे, त असां सम्झी वियासीं त हे लेस आहे, ऐं जंहिं पास जेको तीर हणंदो आहे उहो जेको आहे सो उहो वॾो हूंदो आहे, उहो ताक़तवर हूंदो आहे। बहरहाल त जंहिं पासे ॾे तीर जंहिं नंबर खे तीर लॻे उहो लेस हूंदो आहे, ऐं जेॾो मुंहुं खुले हिन तीर जो, जंहिं तरफ़ मुंहुं खुले उहो ग्रेटर हूंदो आहे। त इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। अगरि मां हिते ई जेको आहे सो हे इस्तेमालु कयां त तव्हां सम्झी वेंदो त हिन 5 खे तीर लॻे थो त 5 लेस आहे ऐं 6 असांजो वॾो नंबर आहे। अहिड़े तरीक़े सां इहे 2 शयूं असांखे थोरियूं ज़हन में रखणियूं पवंदियूं। अगरि तव्हांखे हेठियों तीर वारो तरीक़ो सम्झ में अचे थो त उहो ज़हन में रखो। जे तव्हांखे हे तरीक़ो सम्झ में अचे थो त नंबर लाइन ते हिकिड़ो ग्रेटर जे तरफ़ सॼे पासे वारी वेंदी आहे ऐं जेको आहे लेफ्ट जे तरफ़ असांजी जेको आहे लेस वारी वेंदी आहे। त इहे 2 तरीक़ा आहिनि जेके असां ग्रेटर ऐं लेस देन कंहिं बि अंग खे सम्झी सघूं था। सो असांजो जेको सेकेंड क्लास हूंदो उहो हूंदो रूल्स ऑफ कंपैरिजन, ऐं उन कंपैरिजन करण खां पोइ इन निशान जो इस्तेमालु। यादि रखो त ही टॉपिक्स साइकिल वांगुरु हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। सो बस असां पढ़ंदासीं कंपैरिजन, ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहे सिंध टैक्स जे क्लास 4 में इहे रूल्स पढ़ाया विया आहिनि, इहो कंपैरिजन, इहे सैम्पल्स पढ़ाई वयूं आहिनि। इन वीडियो जे हलंदे या वीडियो खां बाद में हिन किताब जे हिन चैप्टर खे ज़रूरु ॾिसंदो त जीअं तव्हांजी अञा वधीक प्रैक्टिस ऐं ग्रिप थी वञे। ऐं उन खां नेक्स्ट ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके सिंध टैक्स जा बुक्स आहिनि उन में इंटरनेशनल नंबर सिस्टम हलंदो आहे, इंडो अरेबिक नंबर सिस्टम न हलंदो आहे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी इंफॉर्मेशन जे लाइ फर्स्ट वीडियो ठाहियो हुयो हुनजो कंपैरिजन। सो असां स्टार्ट कयूं था। सभ खां पहिरियां कंपैरिजन आहे। कंपैरिजन में रूल नंबर 1 आहे त डिजिट्स एंड पीरियड्स खे ॾिसो। हाणे असां हिन 2 नंबर्स खे कंपेयर तॾहिं कंदासीं जॾहिं असां पहिरियों रूल अपनाईंदासीं। पहिरियों रूल अपनाए करे हिनखे कंपेयर कीअं कंदासीं, असां ॾिसूं था त हिन में वंस जी फैमिली आहे, हिन में थाउज़ेंड जी फैमिली आहे, ऐं ॾिसूं था त हिन में वंस जी फैमिली बि आहे, थाउज़ेंड जी फैमिली बि आहे, मिलियन जी फैमिली बि आहे। त असां पहिरियों रूल अप्लाई करे हिन जो कंपैरिजन ईअं ॾिसी सघूं था त हिन जी फैमिलीज़ केतिरियूं आहिनि। यकीनन हीअ मिलियंस में आहे, हीअ थाउज़ेंड्स में आहे। हाणे असांखे अंदाज़ो थी वियो त हीअ ग्रेटर आहे, हीअ लेस आहे। त असां छा चयोसीं त जेको लेस हूंदो आहे या त हुनखे तीर लॻंदो आहे, इहो कॉन्सेप्ट अपनायो, या लेफ्ट साइड वारी सैम्बल असांजी जेको आहे सो लेस वारी हूंदी आहे ऐं राइट साइड वारी सैम्बल असांजी ग्रेटर वारी हूंदी आहे। त हे ग्रेटर आहे त असां चवंदासीं इज़ ग्रेटर देन। ठीकु आहे, त इज़ ग्रेटर देन हिन नंबर खां। त असां हिते छा कयोसीं, कहिड़ो असांखे फ़ाइदो थियो त असां हिते जेको इज़ ग्रेटर देन वारो सॼो जुमिलो लिखूं आहे उहो सॼो जुमिलो लिखण में बची वियासीं। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन में सैम्पल इस्तेमालु कईसीं। नंबर 2 रूल आहे सेम डिजिट्स सेम पीरियड्स। असां ॾिसूं था त हिन में पीरियड्स बि 1 and 1000 आहे, हिन में बि 1 and 1000 आहे। अगरि पीरियड्स साॻा हुजनि त पोइ असां डिजिट्स ॾिसंदा आहियूं, त डिजिट्स बि हिन में साॻा इस्तेमालु थियल आहिनि। त असां जेको आहे इज़ इक्वल टू वारी निशानी अपनाईंदासीं त हे हिन जे बराबरि आहे, मतिलबु साॻा ई नंबर आहिनि, साॻो ई पीरियड आहे। 3 नंबर जेको रूल हिन में व्यूअर्स इस्तेमालु थियल आहे उहा डिफरेंट डिजिट्स सेम पीरियड्स, यानी हिन में पीरियड्स साॻा हूंदा, डिफरेंट्स जेके डिजिट्स हूंदा उहे डिफरेंट हूंदा। असां ॾिसूं था त हिन में जेको अच्छा कंपैरिजन जे लाइ हमेशह वॾे में वॾो पीरियड ॾिसबो आहे, त पीरियड वॾो कहिड़ो आहे, हुनजा नंबर हिन में कहिड़ा इस्तेमालु थियल आहिनि। असां ॾिसूं था हिन में 1 आहे, हिन में 1000 आहे, हिन में 1 आहे, हिन में 1000 आहे। असां ॾिसूं था त 1000 वारी फैमिली सेम आहे, पोइ ईंदासीं 1 वारीअ ते, त 1 वारीअ में हिते 2 अंग साॻा आहिनि, आख़िरी अंग हुननि जो मट आहे, त मीन्स हे हुन सेकेंड 1 खां वॾो आहे। त असां साॻे ई तरीक़े सां हिते ग्रेटर जी निशानी इस्तेमालु कंदासीं त हीउ जेको दर्जो आहे, नंबर आहे, उहो इज़ ग्रेटर देन आहे कंहिंखां, हिन खां।
त अहिड़े तरीक़े सां इहे 3 रूल्स आहिनि, इहे असां अप्लाई कंदासीं। इन जी मदद सां असां ही सैम्पल्स यूज़ कंदासीं। थर्ड जेका असांजी पॉइंट आहे असेंडिंग ऑर्डर एंड डिसेंडिंग ऑर्डर। असेंडिंग ऑर्डर माना नंढ वॾाईअ वारी तरतीब, याने नंढे खां पोइ वॾो, पोइ उन खां पोइ वॾो, पोइ उन खां वॾो। त हाणे छा थियो, असेंडिंग ऑर्डर कहिड़े तरफ़ वेंदो आहे, 0 to 10, मतिलबु 0 खां मथे अंग वेंदो। उन जे ही उन जे उपतड़ आहे। डिसेंडिंग ऑर्डर माना वॾ नंढाई, याने पहिरियों वॾो ईंदो पोइ नंढो ईंदो। हाणे असांखे न अंदाज़ो थियो त हाणे हीअ हिन तरफ़ पई अचे। असां ॾिठोसीं असेंडिंग 0 to 10 पियो वञे, हे 10 to 1 ईंदो, याने ही उन जे उपतड़ आहे। हिन खे चइबो आहे असेंडिंग ऑर्डर, हिन खे चइबो आहे डिसेंडिंग ऑर्डर। 4 3 2 1, वॾे खां नंढे जे तरफ़ वञे डिसेंडिंग, नंढे खां वॾे जे तरफ़ वञे असेंडिंग। इन द लास्ट इट्स अवर टेस्ट टाइम। एक्सरसाइज 1.4 आहे तव्हांजे अॻियां त कंपेयर द फॉलोइंग नंबर्स यूज़िंग सैम्पल्स, ग्रेटर देन, लेस देन एंड इज़ इक्वल टू जी निशानी आहे। उनखे नज़र में रखंदे, उन जी लर्निंग खे ज़हन में रखंदे असां हीअ एक्सरसाइज हल कंदासीं। उन खां पोइ असां जो आहे त राइट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर्स। कंपैरिजन सिखण खां पोइ, सैम्पल्स सिखण खां पोइ यकीनन हीअ एक्सरसाइज बि तव्हांजे लाइ सवली हूंदी। उम्मीद है त ही क्लास तव्हांखे यकीनन सम्झ में आयो हूंदो ऐं इंशाअल्लाह असां वरी मुलाक़ात कंदासीं नेक्स्ट क्लास में।